अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधी पॉइंट ते खुशामदीद। साल 2023 पंहिंजी पुॼाणी ते आहे ऐं साल 2024 जो आगाज़ थियण वारो आहे। हर कंहिं शख़्स वटि पंहिंजा नया ख्वाब हूंदा ऐं हू नयनि ख्वाबनि खे ताबीर करण जे लाइ महिनतूं ऐं कोशिशूं कंदो। ईअं ई सिंधी पॉइंट हिकु नओं ख्वाब ॾांहुं अखियूं खोलींदी ऐं हिन चैनल ते असां स्टार्ट कंदासीं पॉडकास्ट सेशन। हिन पॉडकास्ट सेशन में तव्हांखे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां मिलण जो मौक़ो मिलंदो, जीअं त सिख्या जो सफ़र कॾहिं ख़तमु न थींदो आहे ऐं असां हिन चैनल जे ज़रिए उन्हनि रहनुमाउनि सां मुलाक़ात कंदासीं जेके असांखे ज़िंदगी में नवां रस्ता ॾेखारींदा। छा तव्हां पंहिंजे ख्वाबनि खे हक़ीक़त में तब्दील करणु चाहियो था त असां सां शामिल थियण न विसारींदा। जीअं माज़ी में तव्हां असांजी मुसलसल सपोर्ट कई आहे, असांखे मुहबत ॾिनी आहे, असांजे हिन सफ़र में असांजो साथ आहे। तव्हांजी हौसला अफ़ज़ाई असांखे नई बुलंदियुनि ॾांहुं धिकण जी ताक़त ॾिए थी। तव्हांजा नवां ख्वाब हूंदा ऐं तव्हां उन्हनि नवनि ख्वाबनि जे लाइ कोशिश कंदा, असां बि कोशिश कंदासीं तव्हांखे तव्हांजे ख्वाबनि खे पूरो करण में तव्हांजो भरपूर साथ ॾियूं। तमामु जल्द असां पंहिंजे पॉडकास्ट जी पहिरीं एपिसोड ऐं पहिरीं शख़्सियत सां तव्हांखे मिलराईंदासीं। त तेसिताईं असांखे सपोर्ट करण न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।